नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि ग़ैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला क़ुल जाअल हक़्क़ु व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तफ़र्रक़तल यहूद वन नसारा अला सिनतैनि व सबईन मिल्लतन व सतफ्तरिक़ु उम्मती अला सलासिन व सबईन मिल्लतन कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिदा। क़ालू मन हुवा या रसूलल्लाह? क़ाल मा अना अलैहि व अस्हाबी। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अवांजे साम्हूं कुरान शरीफ़ ऐं हदीस मां जेको हिस्सो मूं तिलावत कयो आहे उनमें जेका ॻाल्हि ज़िक्र थियल आहे उहा तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखबी। अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हां सभिनी खे हक़ ऐं सच ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व मन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा। जंहिं माण्हू खे सही ॻाल्हि जी सची ॻाल्हि जी ख़बर पवे त हीअ ॻाल्हि सही आहे, हीअ ॻाल्हि सची आहे, हीअ ॻाल्हि हक़ आहे, उनजी उनखे ख़बर बि पवे, पोइ बि ख़बर हूंदे सूंदे पोइ बि रसूल जे तरीक़े जी मुखालफ़त थो करे। ख़बर हूंदे सूंदे रसूल जे तरीक़े जी मुखालफ़त थो करे। तव्हीं जेके बि हिते वेठा आहियो, तव्हांखे इहा ख़बर आहे त व्याज हराम आहे? इहा ख़बर आहे न? या अव्हांखे कोन्हे? मूंखे अव्हांखे ख़बर व्याज हराम आहे? पोइ बि जेकॾहिं ख़बर हूंदे सूंदे व्याज खाए थो केरु त पोइ मौलवी जो त ॾोह कोन्हे न। मौलवी तो ॿुधायो न, क़ुरान पढ़ी ॿुधाऊं। अल्लाह से इहा ॻाल्हि थो करे, जंहिं माण्हूअ खे ख़बर आहे, ख़बर हूंदे सूंदे अल्लाह जे रसूल जे तरीक़े जी मुखालफ़त थो करे। हाणे जेकॾहिं पाण घर सार कंदासीं पंहिंजे दिलि में, त हिकिड़ी न सवे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेकी असांखे ख़बर आहे त हीअ सही ॻाल्हि ही आहे, हक़ ही आहे, सच ही आहे, नबी जो तरीक़ो ही आहे। अहिड़ियूं सवे ॻाल्हियूं जिन जी असांखे ख़बर आहे। जंहिं माण्हूअ ख़बर हूंदे सूंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीके की मुखालफत कई
नंबर 2, वयत्तबे गैर सबील मोमिनीन, ऐं मोमिनन जी वाट छॾे ॿी वाट ते हलियो। मोमिन अलाए केरु आहिनि? ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमायो सहाबाए किराम जो जिक्र करे फरमाई वल्लज़ीना हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। दुनिया में तो जंहिंखां पुछंदा सोचंदो आउं मोमिन आहियां, पर क़ुरान चवे न, अल्लाह जे क़ुरान चयो त जिन रसूल ते ईमान आंदो ऐं रसूल सां गॾु हिजरत कई ऐं रसूल सां गॾु जिहाद कयो ऐं रसूल जॾहिं हिजरत करे आयो त मदीने में रसूल खे जॻह ॾिनऊं, रसूल जी मदद कयूं। इन्हनि ॿिन्ही जमातुनि जे बारे में आउं रब शाहिदी थो ॾियां त इहे ॿई जमातूं पक्का मोमिन आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा त आउं पाण खे मोमिन चवां, तूं पाण खे मोमिन चइबो हुजऊं या न हुजऊं, पर ॿी ॻाल्हि इहा त जिन खे अल्लाह ताला क़ुरान में थो चवे त आउं रब थो चवां त हे मोमिन आहे। हाणे उहा ॻाल्हि बि अलाह साईं क़ुरान में पधरी करे हाणे वरी असांखे थो चवे त जेकॾहिं तव्हां मोमिननि जी वाट ते न हलिया, ॿी वाट ते हलिया त पोइ नो वल्लही मा तवल्ला, पोइ जेका न तो वाट वरिती आहे आउं रब उन वाट ते हलण जी तोखे ढर ॾींदुसि। जेका उबती सुबती वाट तो वरिती आहे उन ते हलण जे लाइ आउं तोखे मोहलत ॾींदुसि, ढर ॾींदुसि। छा मतिलबु? तो ॼाणी वाणी रसूल जी मुखालफ़त कई आहे, तो ॼाणी वाणी सहाबा जे वाट जी मुखालफ़त कई आहे। इन करे तो जेको ग़लति रस्तो वरितो आहे इन रस्ते तां आउं तोखे तौबा करण जी तौफ़ीक़ कोन ॾींदुसि। वनुसरही जहन्नम, तो जेका ग़लति वाट वरिती न इन वाट इहा वाट तोखे जहन्नम ताईं पुॼाईंदी। हे क़ुरान जा लफ़्ज़। इन क़ुरान शरीफ़ जी आयत में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त रसूल जे तरीक़े जी मुखालफ़त नाहे करणी, ॿियो तो मोमिननि जी वाट ते हलणो आहे, मोमिननि जे वाट जी मुखालफ़त नाहे करणी। इहा क़ुरान शरीफ़ जे आयत जी माना। वरी हुन सां गॾु जेका अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मूं पढ़ी, पाण फरमायूं त तफरकतल यहूद वल नसारा अला सिंतैन व सबईन मिल्ला, यहूदी ऐं नसारा 72 फ़िरक़नि में विरहाइजी विया। वसतफ्तरिकु उम्मती अला सलासिन व सबईन मिल्ला, ऐं मुंहिंजी उम्मत हिकिड़ो ॾाको अॻियां वेंदी, मुंहिंजी उम्मत 73 फ़िरक़नि में विरहाइबी। मुझे उम्मत में 73 फ़िरक़ा थींदा, कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिदा। 73 फ़िरक़नि जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहिदी ॾिनी त सभु जा सभु जहन्नम में वेंदा, हिकिड़ो टोलो जन्नती हूंदो, हिकिड़ो टोलो जन्नती हूंदो। कालू मन हो या रसूल अल्लाह, तॾहिं सहाबीन सगोरनि पुछो त साईं उहो हक़ वारो टोलो जेको जन्नत में वेंदो उहो कहिड़ो?
फरमायो मां अना अलैहि व असहाबी उहो टोलो जंहिं रस्ते ते आऊं मोहम्मद जंहिं तरीक़े ते आऊं मोहम्मद ज़िंदगी पियो गुज़ारियां उहो ऐं जंहिं तरीक़े ते मुंहिंजा सहाबी ज़िंदगी गुज़ारींदा उहो जिते आऊं आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आऊं आहियां ऐं सहाबी ॾिसो रसूल असांखे छा पियो चवे रसूल ईअं कोन चयो त हक़ वारी जमात उहा जेका क़ुर हदीस ते अमल करे न छो क़ुर जी आयत आउं बि पढ़ंदुसि क़ुर जी आयत बरेली बि पढ़ंदो क़ुर जी आयत शियो बि पढ़ंदो क़ुर जी आयत गैर मुक़लद बि पढ़ंदो मतिलबु पंहिंजो कढंदो हदीस आउं बि पढ़ंदुसि हू बि पढ़ंदो मतिलबु पंहिंजो कढंदो इन करे रसूल इहो ॾस कोन ॾिनो त हक़ वारी जमात उहा आहे जेका क़ुर हदीस अमल करे पाण फरमायूं न हक़ वारी जमात उहा आहे जेका मूं मोहम्मद जे तरीक़े ते हले हलो न ऐं हक़ वारी जमात उहा आहे जेका सहाबा किराम जे तरीक़े ते हले माना सहाबा के रसूल गॾे थो छो त एड़ा पोयां मसला ईंदा जिन जी रहनुमाई का हदीस आयत कान मिलंदी सहाबा जा फैसला मिलंदा सम्झो था हलो आउं तव्हांखे मिसाल ॾियां रसूल सल्लल्लाहु जे ज़माने में ये कुरान शरीफ जो पांव 30 सिपारनि में लिखियल आहे इहो कोन हो कंहिं सहाबी वटि 2 सूरतूं कंहिं वटि 3 कंहिं वटि 5 काठ ते लिखलूं पत्थरनि ते लिखलूं चमड़े ते लिखलूं कंहिंजे घर में 5 सूरतूं आहिनि कंहिं वटि 5 सिपारा आहिनि कंहिं वटि 3 आहिनि कंहिं वटि इहे पखड़ियल के पननि ते लिखल आहिनि के वणनि जी पननि ते लिखल आयतूं के चमड़े ते लिखल आहिनि के पत्थर ते लिखल आहिनि के काठ जे छोड़नि ते लिखल आहिनि रसूल जे ज़माने में क़ुरान इहो 3 सिपारा वारो हो ई कोन हाणे इहो ज़मानो थी पियो वञे क़ुरान खे कोन थो मञे इहो रसूल जे ज़माने में हो ई कोन रसूल खे ख़बर आहे न इन करे पाण फरमायो मुंहिंजे तरीक़े ते ऐं मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर आयो खिलाफत जो जंग लगी जंग यमामा जंहिंमें 70 क़ुरान जा कारी शहीद थी विया जेके यादि हाफ़िज़ हुआ हज़रत उमर साईं आयो हज़रत अबू बकर जी ॻाल्हि ॿुधो ये जंगियूं त वेंदियूं कोन जंगियूं त हलंदियूं ये क़ुरान जा कारी पिया शहीद थींदा मथां उहो दौर अची वञे जो क़ुरान जो को हाफ़िज़ ई न लभे तंहिंजे करे मुल्क में ऐलान कर त जिन वटि बि क़ुरान लिखल आहे 2 सूरतूं 5 सूरतूं 3 सूरतूं जेतिरो लिखल आहे सभु खणी अचो पोइ विहारे हिते क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी विहारे जिन रसूल के अॻियां रसूल के ज़माने में रसूल के रूबरू क़ुरान यादि कयो अहिड़ा बि सहाबी हुआ जिन जो क़ुरान रसूल खे वणंदो हो ऐं रसूल चवंदो हो त तूं क़ुरान पढ़ त आउं ॿुधां अहिड़ा बि क़ुरान जा कारी हुआ उन्हनि गॾु करे विहारे क़ुरान खे लिखी 30 सिपारा किताब ठाहियूं किताब ठाहे महफ़ूज़ करे छॾियो पोइ जेकॾहिं क़ुरान जा कारी शहीद बि थी विया त बि उम्मत बेफ़िक्री हूंदी क़ुरान महफ़ूज़ थी वेंदो पोइ इन जूं कापियूं ठाहे पाण मुल्कनि में विराए क़ुरान खे कुंड कोठे ताईं पुॼाए छॾींदासीं इहो फ़ैसिलो उमर साईं कयो मशवरो अबू बकर खे ॾिनई अबू बकर परेशान थी वियो यार तूं त ॻाल्हि अहिड़ी पियो करी जेका रसूल जे ज़माने में हुई कान
मैचिंग थी वड़ा वड़ा जलील कदर सहाबी घुराइबा वड़ा वड़ा सहाबी घुराए उनकी मैचिंग कराए उन जगह या गाल रखी हुई तो ये है प्रोग्राम वो सभी जो हाँ या भली गाल है वो कुरान शरीफ के लिखियो हुयो 3 सिपारन जो किताब महफूज थियो वो यो हजरत अबू बकर के जमाने में मौजूद इन करे जामिउल कुरान जामे की माना गद करण जामिउल कुरान कुरान के गद कंदड़ सहाबी अबू बकर सिद्दीक पर हजरत उस्मान साईं जो जमानो आयो वो हजरत उस्मान सगोरे इन्हीं कुरान जो कापी तैयार कराई वो हर मुल्क ना हिकड़ी कापी रवानी कई हुई तदे सजी हुकूमत इस्लामी हुई ये सब सूबा हुआ इराक सूबो हो ईरान सूबो हो ईरान जो गवर्नर अलग इराक जो गवर्नर अलग मिस्र जो गवर्नर अलग शाम जो गवर्नर अलग वो कुरान जा नुस्खा कापी तैयार करे हर एक गवर्नर ना एकड़ो कुरान मोकिलियो वियो तो ही कुरान है पाण वटि महफूज़ करियो ताकि उम्मत ताईं अल्लाह जो कुरान पहुंची सके ये तो कम सहाबा कयो हींअर इंडिया में एकड़ो शियो है उन दरख़्वास्त ॾिनी हाई कोर्ट में तो जेको कुरान इन वक्त दुनिया में हले पियो ये कुरान गलत है ये रसूल के जमाने में कौन हो वो सहाबी ने कुरान गद करे वो इनमें पंहिंजूं हथ जूं आयतूं ठोके वो दुनिया में मशहूर करे छॾियो इनजे करे हिन कुरान में 26 आयतूं पूरियूं जो केस कई कोर्स में वो जो मुसलमाननि सां असर कयो आहे वञो वो तव्हां कोन ॾिठो आहे हाँ कुटे 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 कपड़ा फाड़े उगाड़ो करे कुटे सुजायो दमो गयो तो हरामी तू वरी के थींदो कुरान सॼी दुनिया में पियो वञे अॼु जी ताईं के कुरान जे खिलाफ़ आवाज़ कोन उथारे तू वरी कहिड़ी मां जो पुट ई जेको चवी थो कुरान में ग़लति आई यो कुरान सहाबा किराम गॾु कयो इनजे करे कुरान जो इनकारी सहाबा जो इनकारी भई गॾु हूंदो समझो था जेको सहाबा जो इनकार कंदो वो कुरान जो इनकार ज़रूर कंदो जेको कुरान जो इनकार कंदो सो सहाबा जो इनकार ज़रूर कंदो छो त सहाबा जो शान कुरान बयान कयो हाणे जे सहाबा के मञे तो जेको मञा तो वो कुरान में लिखियो पियो हाँ बराबर पर जेकॾहिं चवे तो सहाबा के नथो मञा तो बाबा वही कुरान में लिखियो पियो जो सहाबा जो शान 700 आयतन में हिकड़ी ना 700 आयतों सहाबा जे शान में कुरान जे अंदर हाणे जेकॾहिं चवे तो सहाबा के नथो मञा तो 700 आयतूं बीठियूं इन करे जे सहाबा जो इनकार कयो उन कुरान जो भी इनकार कयो तो कुरान कूड़ो आहे जिन तो उनजी ॿी का वाही कान्हे अल्लाह जो छा फरमायो हक़ वारी जमात उहा ई आहे जंहिंते आऊं आहियां ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि छो त काफ़ी अहिड़ा फ़ैसिला हुआ जेके सहाबा बज़रिए इज्तिहाद हिकिड़ा मसइला अहिड़ा हूंदा आहिनि जेके कुरान में पधराई हदीस में भी पधराई ॿिया वरी अहिड़ा मसइला आहिनि जेके कुरान हदीस में पधरा कोन्हे पोइ वरी मौलवी इज्तिहाद सां पंहिंजे दिमाग़ सां क़यास कंदा इज्तिहाद करे उन मसइले जो हल कढंदा मिसाल ॿुधायां तव्हांखे हींअर हिकिड़े मरीज़ खे रत थो खपे अस्पताल में अला हाणे हिनखे रत चढ़ंदो तॾहिं ऑपरेशन थींदी अवा मौलवी साहब रत ॾे हाणे मुंहुं में रत कढियो वरी हुन में था लॻायूं
करियो जवाब कुरान हदीस में कौन नहीं हो कुरान हदीस में जवाब हाँ जवाब इज्तिहाद नहीं दो इज्तिहाद सां कहिड़ो त इंसान के जान की कीमत वधीक जवाब आओ समझाया तव्हांखे इंसान के जान की कीमत वधीक छो आउं कोन थो चवां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह शरीफ जो तवाफ करे साईं जिन बैतुल्लाह शरीफ तवाफ करे जॾहिं वांदा थियनि तॾहिं होतर पंध बि बैतुल्लाह ॾांहुं इशारो करे रसूल छा फरमायो बैतुल्लाह तू अल्लाह जो घर आहीं तू वॾो इज़त वारो आहीं पर यादि रख मुंहिंजे हिकिड़े उम्मती जी इज़त तोखां वधीक मथे आहे ये इंसान जी ज़िंदगी जो मसलो आहे हाँ इंसान जी ज़िंदगी जो मसलो आहे मौलाना इन करे फतवा ॾींदासीं त जान बचाइणी आहे रत कढी हुन में फिट करियो गुर्दो कढी हुन में फिट करियो सम्झो था न हाँ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में राजो कहिड़ो त जेकॾहिं कंहिं माईअ खे 3 तलाक ॾिनियूं त बि 3 कोन थींदी हिकिड़ी थींदी वञ तोखे तलाक आहे हिकिड़ी ॿी टी सभु गणबी हुई हिकिड़ी हाणे तलाक जो हिकिड़ो उसूल आहे अॼुकल्ह तलाक घणी थी वई आहे वञो त ॾेढ घोट घरनि में आहे घणो मोहबत आहे कोन इश्क थी गया पिश्क मेरा टका वाला दे रवा के वधी हाँ तो जेकॾहिं तलाक आहे हिकिड़ी हिन तलाक जा 3 क़िस्म आहिनि मसला असीं हिन करे कोन ॿुधाईंदा आहियूं न मसला माण्हुनि खे सम्झ में अचनि कोन था असीं हिकिड़ो ॿुधायूं हो ॿियो सम्झ न पोइ मुर्गो गंद थियो वञे तंहिंजे करे मड़ी फज़ीलत वारियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं फज़ाइल वारियूं आदि नमाज़ पढ़ो रोज़ो रखो ख़ैरात करे वठी करे इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं मसला जेकॾहिं ॿुधायूं था न त पोइ वरी माण्हू वञो इन करे असीं माण्हुनि में हिकिड़ो शौक़ु ॾियारींदा आहियूं त माण्हुनि खे दीन जी उञ लॻे पोइ जंहिंखे उञ लॻंदी न उहो पाणी भरण वारा कंदो आहे उन पाणी ॾियो असीं जेको वाइदो करियो आहे न उन जे करे त माण्हुनि खे दीन जी हिकिड़ी उञ पैदा थी वई त पाणी पुछा कंदो वञो पाल में ॻोल्हे ॾिसंदो पोइ दीन जी पुछा कंदो मसला पुछंदो तलाक जा 3 नमूना हिकिड़ी तलाक आहे इहे तो थी निकिरे तोखे तलाक चिट्टा पिट्टा लफ़्ज़ तलाक जा ॻाल्हाए उथी निकिरे तोखे तलाक आहे पर चवे हिकिड़ो दफ़ो या 2 दफ़ा उथी निकिरे तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे हिकिड़ो दफ़ो चवे या 2 दफ़ा इन 2 दफ़ा चवण खां पोइ बि तलाक थींदी हिकिड़ी हाणे माई ऐं मुड़ुस धार थींदा माई वेंदी इद्दत में 3 महीना 10 ॾींहं इन विच में चङा मथा जाॻिया घर को पिटे हलो हिननि खे ठाह करायूं जेकॾहिं ॻोठ जा चङा मथा जाॻी पिया मुड़ुस खे फिरिया त भेण आराम ई माण्हुनि खे माइयूं हथ कोन थियूं कोन तूं भेण नंढी हाणे मुड़ुस रुगो भाॻियो थिए ऐं एतिरा लफ़्ज़ चवे दादा मूं पंहिंजा लफ़्ज़ जेके चया हुआसीं आउं वापसि थो वठां किसो ख़तम न को निकाह थींदो न को ॿियो उहा माई वरी पोइ हुनजे हवाले कमु हलंदो पियो इहो आहे सफ़ा सवलो तरीक़ो जंहिंमें नओं निकाह बि कोन थींदो बसि भाॼियो थियो हथ कढई हा लफ़्ज़ वापसि वरितई कमु थी वियो ॿियो तलाक जो क़िस्म ई आहे तलाक जा लफ़्ज़ कोन थो ॻाल्हाए लफ़्ज़ ॿिया थो ॻाल्हाए वञी माइटनि में मुंहिंजे कम जी कोन थी खपे मूंखे मूं मुर्गो तोखां तो भागई तलाक जा लफ़्ज़ कोन थो ॻाल्हाए लफ़्ज़ मुंहिंजे लाइ वक़्त वारा लफ़्ज़ आहिनि वक़्त वारा
तो हे लॻ ॻाल्हाया माई पर तुंहिंजी दिलि में तलाक हुई या मिड़ी ईअं माई खे डप ते ॾिनी सोए छाखे ॿुधां जे मुड़ुस कसम खणी वञे त मुंहिंजी तलाक जी नियत कोन हुई त हिकिड़ी फिकिरी ॻाल्हि आहे निकिरी जुड़ी मुड़ी छा तलाक कोन पर जेकॾहिं मुड़ुस क़ुर जा रखण खां पोइ चए यार मुंहिंजी नियत हुई तलाक जी पोइ माई खे तलाक थी वेंदी मुंहिंजो पर हिते निकाह पहिरों को टुटी वेंदो वरी दोबारा ॿियो निकाह पढ़बो माई वरी मोटंदी पर निकाह करणो पवंदो टियों तलाक जो क़िस्म आहे सफ़ा रंबो पाण ते तोखे तलाक हिकिड़ी ॿी टी 4 5 15 20 साल 1.5 साल हाणे भेलिया जी पटाणी यको बस्ट हाणे माई वई हाणे माई वञी इज्जत वेंदी इज्जत पूरी थींदी पोइ वरी ॿियो मुड़ुस कंदी हिन खां वई हाणे राज्य के शायदि गुआए चङा मथा गॾु थी उरड़ मुरड़ करे इहा माई जेके सुबुह में 150 तलाकूं मिलियूं शाम जो वरी मुड़ुस जे हवाले कयूं त हाणे निकाह कोन थींदो इहा थींदी ज़िना सॼी ज़िंदगी इहा हलंदी ज़िना हाणे ॿार जेके थींदा ते थींदा हरामी वरी वॾे में वॾो ॾोह इहो थींदो त कंदो माईअ सां ज़िना पर निकाह वारी ऐं हलाल सम्झी कंदो माना हराम खे हलाल सम्झण इहो कुफर आहे माना इहो हाणे हमरा वियो कुफर में तंहिंजे करे जेके चङा मटा राजनि जा इहो फ़ैसिला पिया करियो न सम्झी कदम खणंदा वञो 3 कलाकनि वारी माई वरुण मुरुण करे राजूनी में तव्हां हुनखे ॾेई छॾी जाइज़ ई कोन्हे ज़िना थींदी रसूल जे ज़माने में जेकॾहिं केरु 3 तलाकूं ॾींदो त हिकिड़ी गणबी हज़रत उमर जो दौरु आयो चई मान में मस्करी कई आहे जेको तेको 3 तलाकूं ॾियो पोइ वरी शाम जो माई खे विहारो वेठो आहे अॼु खां पोइ ॿुधी छॾियो जंहिं 3 तलाकूं ॾिनियूं उहे 3 गणबियूं माई वरी वापसि कोन थींदी सम्झो था इहो फ़ैसिलो उमर कयो आहे हा रसूल छा थो चवे मुंहिंजो तरीक़ो ऐं मुंहिंजे सहाबा जो तरीक़ो ऐं सहाबी बि उहो आहे जंहिंजो नालो उमर आहे ऐं सहाबी बि उहो आहे जंहिंजे नाले रसूल जी फ़तवा आहे त इन लाइ यजरिल हक़ अला लिसानि उमर उमर जे ज़बान ते ग़लति ॻाल्हि कोन ईंदी उहा आम शाहिदी मुहम्मद थो ॾे रसूल थो चवे उमर जे ज़बान ते ग़लति ॻाल्हि कोन ईंदी हक़ ईंदो सच ईंदो इहा फ़तवा रसूल जी आहे जो त उमर सदाई हक़ वारा फ़ैसिला कया हाँ हज़रत उमर ने मेरा मर्द वेठनि अहिड़ा मायूं वेठियूं मर्द वेठनि अहिड़ा मायूं वेठियूं ॿिन्ही जाननि जो सरदार वेठो आहे जंहिं नंढी ते उमर कलमो पढ़ियो आहे जंहिंजो उम्मती आहे उहो वेठो आहे हाणे हज़रत उमर जी अखियुनि में जड़ाड़ कौर साईं हितां मर्द वेठा आहिनि हितां मायूं दारियूं मायूं हे वेठा हुननि में निहारियूं न इहो माण्हू हिन ॻाल्हि खे बर्दाश्त कोन कंदो मायुनि खे चयो त अचनि तव्हां वटि दीन सिखणु त महिरबानी करे बुरको पाए अचनि पर्दो करे अचनि इहा ॻाल्हि आउं बर्दाश्त कोन कंदुसि न फ़ैसिलो रसूल पियो करे न अञा क़ुर आयो आहे उमर चवे थो मायुनि खे पर्दो कराए न त आउं बर्दाश्त कोन कंदुसि इहो ढेड़ो पियो हले रसूल जे अॻियां अञा ढेड़ो अञा ख़तम ई कोन थियो त जिब्राइल पुॼी वियो या इहो नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनिन अलैहिन मिन जलाबिबिहिन इहा आयत जिब्राइल खणी आयो त उमर सही थो चवे उमर सही थो चवे फ़ैसिलो उमर वारो सही आहे माईअ जो पर्दो कयो क़ुर ठपो हयो रब ठपो हयो उमर जे राय ते
इनके अल्लाह जो रसूल फरमायो कान बाकी नबी अल्लाह कानो मा जे मुखा कोई नबुवत जो दरवाजो बंद न हुजे हां तो उमर में नबी थियण जो सलाहियत मौजूद है। उमर नबी थियो तो सहाबा जे के फैसला कया से उम्मत ला वाजिबुल अमल है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमजान शरीफ जो महीनो आया मस्जिद में सुमण नमाज का पोए साईं जिन हिकिड़ी नई नमाज पढ़ी साहबी शुरू थी अॼु रसूल हिकिड़ी नई नमाज शुरू कई पढ़ी विया वरी वञी ॻाल्हि कयूं राति सुम्हणी नमाज ते असीं यादि हुई अल्लाह जे रसूल हिकिड़ी नई नमाज पढ़ी असीं हर रहिजी सुबह तंहिंखे असीं बि ईंदासीं अबा ॿी राति 14 माण्हू गॾु थी रश थी वई वरी रसूल सलाह नमाज़ पढ़ी उहा नई नमाज़ वरी उहे तिन वरी ओड़े पाड़े में राजन में जिता जा वेझा वेझा ॻोठ ॿार हरींदा उन्हनि खे ख़बर पई आहे नई नमाज़ शुरू थी आहे सॼी राति मस्जिद खचा खच भरिजी वई पेर रखण जी गति न हुजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हवेली मुबारक मां निकिता ई कोन वेही रहिया आया ई कोन ये साहबे दा खंग कारोबार कनि खंगन जीअं अचनि साईं पर साईं कोन आया सुबुह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त राति अवांजो खंगकारो मुंह ॿुधियो बि पर आऊं ॼाणी करे कोन आयो छो त जेका मूं नई नमाज़ शुरू कई आहे न इहा अल्लाह खे एॾी वणी आहे जो मूंखे डप थी पियो त 5 अगई आहिनि वरी इहे 6 न फर्ज़ थी ये 6 फर्ज थी वई त पोइ उम्मत पढ़े या न पढ़े वरी क़यामत ॾींहुं मयारी थी पवंदी तंहिंजे करे आऊं ॼाणी करे कोन नथो बाक़ी इहा नमाज़ रब खे ॾाढी पसंदि आहे हाणे वञी घर पढ़ो अल्लाह ख़ैर सलाम साईं जिन पंहिंजे ज़िंदगीअ में इहा नमाज़ नई 2 दफ़ा पढ़ी आहे इहा नई नमाज़ कहिड़ी आहे सम्झी आयो न तरावी साईं जी दुनिया में विया हलिया हज़रत उमर सहाबा किराम के गॾु करे फरमायो त तरावी नमाज़ पढ़बी हर मस्जिद में पढ़बी हाफ़िज़ बि ॿियार बि पढ़बियूं बि 20 रकातूं क़ुरान जो ख़त्मो बि निकिरंदो मके में मदीने में रियाद में जिद्दे में ताइफ में नजद में इराक में बसर में कूफे में शाम में जिते किथे मुल्कन में हाफ़िज़ बि विया खबरदार फारूक आज़म हज़रत उमर वो शख्स जे पंहिंजे दौर खिलाफत में 9000 मस्जिदूं तामीर करायो 500 जामे मस्जिदूं हुयूं सभिनी मस्जिदनि में इमाम मुअज़्ज़िन पघार वारा पेश इमाम हाफ़िज़ रमज़ान में मस्जिदूं गूंजदियूं हुयूं रोशनी जा इंतज़ाम कई पानी जा इंतज़ाम कई रोडनि रस्तनि जा इंतज़ाम कई जॾहिं हज़रत उमर शहीद थियो हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ियो जनाज़ो पढ़ी पेश इमाम सलाम वारायो पोयां हक़ लथी खबरदार उमर जो जनाज़ो न खणो सब्र कयो हमरा को अचे पियो पोयां हमरा को पोयां पियो अचे सफ़न खे चीरींदो उमर जो जनाज़ो न खणो सब्र कयो आयो हज़रत उमर जी लाश ते कफन खोलई हज़रत उमर जो चेहरो पधरो करे ओ पेशानीअ ते
कॾहिं जी उमर पंहिंजे दौर में मस्जिदूं रोशन करे वियो आहे। साहिब फरमाइनि था चुमियो ॾेई दुआऊं घुरी जॾहिं मथो मथे की त असां चादर हटाई त शेर ख़ुदा अली हो। 20 रकातूं तरावी ऐं सॼो महीनो सम्झो न ऐं वाधो सवा सिपारो हल सॼण। हा हा इन करे त अल्लाह जो रसूल फरमायो हो रमज़ान वल क़ुरान यशफ़अन लिल अब्द यौमल क़ियामा। पाण समझ क़यामत जॾहिं हिकिड़े पासे रमज़ान ॿिए पासे क़ुरान। रमज़ान जो रब हिन मुंहिंजी हया कई हिन रोज़ा रखिया इन मां हथ कढ त हिनखे जन्नत में वठी वञा त ॿिए पासे वरी क़ुरान उनजा रब्बा तुंहिंजो कलाम आहियां वञो हीअ इतरा हिते ईंदो हो थकल टुटल हो पर रोज़ानी सवा सिपारो ॿुधंदो हो ध्यानु रख क़ुरान मुंहिंजो साथ ॾिनई मूंखे ॿुधई मूंखे पढ़ई रब हिन मां हथ कढ त हुनखे जन्नत में वठी वञा। ऐं रब न रमज़ान खे जवाबु ॾींदो न क़ुरान खे छो त ॿई शयूं अलाह जूं पइजियूं आहिनि। रमज़ान अलाह जो महीनो आहे क़ुरान अलाह जो कलाम आहे। पंहिंजी शइ खे जवाबु ॾियणु ॾुखियो आहे न। हा मां इहो त चयो त की मेट वठी वठी न वठी वञ वारा ख़बर पवे। आउं पुराणो माण्हू तंहिं करे ॻाल्हि करियां थो मेट जी छो त उहो को दौर हो जो वेंजदा बि मेट सां हुआसीं कपिड़नि जी धुलाई बि मेट सां थींदी हुई मायूं बि मेट खाईंदी हुयूं ख़ासि करे जेके मायूं ॾींहंनि वारियूं हूंदियूं हुयूं उमेद वारियूं सेठ चवंदियूं पई हुयूं मेट सॼो ॾींहुं पचायो चुल्ह मञा। असां उन दौर जा हाणे अॼुकल्ह दौर आहे चीगम जो दौर दौर जी ॻाल्हि आहे। आउं पुराणो माण्हू वारी ॿोलीअ लाइ सम्झो था या न। असांखे सिंधी बि विसरी वई आहे। अरे हाणे जेको पढ़ाया पंहिंजा सभ अची गॾु थिया न त असांखे पंहिंजी माइटाणी ॿोली पई वई। कबर कबर ॿुधी आहे कब्रस्तान कबर के सिंधी में छा चइबो? ये अरबी लफ़्ज़ है कबर अरबी लफ़्ज़ है। अलहाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर ये अरबी लफ़्ज़ है कबर सिंधी कोन सिंधी में छा चवंदा सिंधी में कबर जा ॿ नाला आहिनि हिकिड़ो आहे गोर गोर पट ॿुधो आहे गोर पट ॿुधो आहे न इहो जानवर अहिड़ो आहे जेको कबरूं खोटे लाश कढी खाईंदो आहे इन करे हिनखे चवंदा आहिनि गोर पट माना कबर खे पटण वारो खाइण वारो सिंधी में चइबो गोर कबर खे। ॿियो चइबो आहे पुठी भेटाई साहिब चयो वञी पुठियूं भेटियूं। हा असांखे त सिंधी बि कोन थी अचे कावड़ा वेठा आहियूं असां मुलनि में वाट वर 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 कना वर वरेतियूं वर चवनि शाह साहिब जो बैठा वाट वर 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 कना वर वरेतियूं वर चवनि। शाह साहिब चयो वाट वर वर अन वाट में मोड़ आहिनि ईअं गुंड गोलाइयूं वाट वर 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 कना वर हू जेको मोड़ आहे न हू जेको वर आहे इन वर कना वर वर माना पोइ थी अचे इन वर खां वरी पोइ थी अचे वरेतियूं संगीतियाणियूं वर चवनि माना वरी तोखे चवनि ॿियो दफ़ो चवनि किथे वर जी माना मोड़ आहे किथे वर जी माना मुड़ुस आहे किथे वर जी माना मोट आहे किथे वर जी माना संगीतियाणी आहे। इहो आहे सिंधी वाट वर 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 कना वर वरेतियूं वर चवनि। कोह मिड़े कोह पर आन सुयन ओखो घणियूं सिक वधियनि खे सैयद चवे त कोह बि हिकिड़ो कोह दिल खे कोह कंदो कोह जंहिंजो पेवंद जाम पुनोसि। सिंधी बि कोन थी अचे का वेठा मुलनि ते वेठे पंहिंजी ॿोली खे पटका वधाए ॾिया। हमरा अहिड़ो
जो गॾ गप में गटी पियो ना नहीं सोचियो बोटियो हई गॾ पर गॾ एतिरी टंग अंदर गप में गड़ी गॾ करे घणी ज़ोर ॾिना पर कोन निकितो हली गॾ आयो को टई सोटा आई पर गॾ कोन वो चीज हाण गॾ हकी निकिरे वो वरी सोचे सोचे कि हाणे मुर्शिद असांजो आहे पीर पिथोर के सॾ करियां त गॾ हक ॾिजे हाणे हुते बीठो आहे पीर पिथोरा हाणे पीर पिथोरो किथां त गप पिया कनि पीर पिथोरा गॾ गप में गची पियो आहे कढी ॾे पीर त आयो ई कोन गॾ निकितो कोन वो लोना आनी ने हेडा लोना आनी ने जी पीर पिथोरा पीर चंगा है पर गप डाला है सो आओ मुर्स घणी के कुंदरा या पर को थोड़ी देर में थक्यो पा वायर लोड दबा बाड़ो थी होया जल्दी थक्यो पा अनाड़ी गाल कि है भेड़ा जवानी ठगड़ी खबरदार के अहिड़ा फैसला आहिनि जेके सहाबा किराम कया आहिनि 20 रकातूं तरावी उन्हनि में सवासी पारो क़ुरान जो हर मस्जिद में ॾींहं या सहाबा जी सुन्नत जेको चवे थो कि सहाबा जी सुन्नत कोन हलंदासीं रसूल जी सुन्नत हलंदासीं न पोइ उन्हनि खे चओ त रसूल पढ़ी ॿ ॾींहं रमज़ान जी पहिरीं ऐं 20 तारीख़ ते पढ़ी पोइ 28 ॾींहं मोकल करियो तुंहिंजे इल्म में असीं खुटायूं ख़बरदार डंडे भागे जे शहर में सहाबा जो दुश्मन बिदअती मुशरिक इमाम अबू हनीफा जो दुश्मन इंशाअल्लाह ताला तो चरण को निदा देंगे दवा खराब आप ने इल्म में थी बस आंखों नहीं तरावी 20 रकातों सहाबा जी सुन्नत समझो अलबत्ते हींअर हिकिड़ो मसइलो थियो सऊदी अरब में जो बादशाह वेठो ना मोहम्मद बिन सलमान ये अमेरिका जो चमचो हाँ बंगला या अमेरिका में आंदो बड़ो जान है तो जी वो अमेरिका चवे तो जी करे तो हाणे कोरोना आए तो कोरोना कुछ बड़ो कूड़ आए कुछ बड़ो 9 लाख पाकिस्तान की फौज घणी है 9 लाख कि हिकिड़ी फौजी कोरोना थी आहे कोरोना वॾो हरामी आहे जिते बंदूक तो ॾिसे ओॾा वञे ई कोन वॾो कोरोना हरामी आहे वॾा बंदूक एटम बम मिसाइल वॾा एॾा ई मोही कोन थो करे वग़ैरह घणी वञण जा हाणे बराबरि या वरी कावटी पिया रमज़ान पियो अचे मुला तरायूं हे मस्जिदनि में लोला ऐं शरबत मुल में कीअं बुर्जो ॾियां हे कोरोना जी टी लहर आई आहे तमामु ख़तरनाक आहे 15 ॾींहं मुकमल लॉकडाउन करणो पवंदो मुराद अली चाचा फूकू न ॾे सही त ख़बर हाणे मास्क करे असीं सम्झी विया आहियूं कोरोना न आहे या बदमाशी आहे पाकिस्तानी कौम के भुख मारण बेरोजगार करण जा ये आर्टिकल वे धंधा छॾियो कोरोना थी अचे जेके कोरोना थी अचे तो मोट वठी जो नास जी हिकिड़ी चपटी सुंघाईंदो हुयसि चिथी नास ई मन सब नज़ला ज़ुकाम खंघार असांजो मौलवी साहब हुजे भोगाई वञे भोग करण बि जाइज़ आहिनि पर अंदरि थोरो लिमिट में हुजनि हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा हुआ हा साईं जहिड़ो भोग कंदा हिकिड़ी माई आई पौड़ी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई
दुआ करो हम जन्नत में वञा। पोड़ी माई अल्लाह के रसूल वटाई किसी दुआ करो हम जन्नत में वञा। तव्हां सभी पोड़ा जन्नत में कोन वेंदा। अल्लाह के रसूल जो चई तो पोड़ा जन्नत में कोन वेंदा। अतो तो पोड़ा केड़ा वेंदा। अचो माई रोई पोड़ा केड़ा वेंदा दी पो रसूल अल्लाह फरमायो जन्नत में जेको भी वींदो सो नौजवान थी पो वींदो पोड़ो कोन वींदो। माना साईं जिन पे भोग कला पर माना अंदाजे वाला फजीलत वाला ये बड़े खुश तो भाई इन मूड ऑफ न हुजे मां सजो दी पखी हुजे काबले वेठो हुजे ये न हुजे। हेलो और असा जो मौलवी साहब मोटियो कराची में चढ़ो बस में तो बस में एकड़े पासे टिन वारी सीटूं हुयूं टे ॼणा वेंदा न ॿिए पासे ॿिन वारी सीटूं ॿ ॼणा ऐं मौलवी साहब वेठो हो जे पासे में ॿियो हमरा बि वेठो हो उन सां गॾिजी वेठो ॿई ॼणा हिकिड़ी सीट उहो जेको वेठो हो तो पैंट शर्ट टाई अप टू डेट लिखियल खोए छो त अॼुकल्ह अहिड़ो माहौल ईमानदारी ख़राब थी वियो आहे जो जेके पटको था ॾिसो न तो ही जाएगा जेके पटको तो ॿधे न त अढो ई जाए ही टंड वणा में हींअर जलसो थियो वॾो जलसो ऐं काफ़ी दोस्त आया हलो जो जेको 20 मार्च ते थियो इन खां वॾो जलसो स्टेज ते वेठा थी ये मौलवियुनि खे अजरक बि ॾिनऊं ऐं मूंखे बि किथे अजरक ॾिनऊं ऐं अॻु पासे अजरक हुई विचार में टुटल बि कोन्हे वठी जो मुंहुं खोलियो त डिगी थी वई 2:30 वाला 3 वाला गई हुई तो वरी वो खोल मन के तो बड़े वाला थी वई तो उते वेठे वेठे मुंह बधो पटको चल नंढे हूंदे का वठी असां पटका बधा इन करे पटके बधण में असीं जो पाण जो मास्टर आहियूं न को असांखे स्त्री जी ज़रूरत न को ॾियो रुगो पटको मूंखे ॾियो त हाणे तव्हांजो उहो जहिड़ो चओ मलण वारो चओ त मलण वारो ॿधी ॾेखारियां जहिड़ी कोन मुर्गो ते अजरक के खोले वठी वर ॾिना न अजरक खुटे न पियो वर मथां वर वट ॾींदो मलण वारो पटको वट ॾींदो भाऊ छा कयो भाई ही त पटके के घुमाए वेठो हीअं वर ॾेई हेॾो पटको अजरक जो मथे मत करे वई हाणे सभु त मुंहुं में ॾियारी ही जट किथां वरी जो मुंहिंजे वाइदे जो ऐलान कयो त पटको मूं लाथो कोन न अजरक जे पटके सौदो शुरू थिए त ॾिसे दुनिया त अजरक जे पटके वारा बि जाइल कोन आहिनि। अजरक असांजी सकाफ़त आहे सिंधियुनि इहा असांजी सूंह आहे इहा असांजो सिंगार आहे पर एतिरी बि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त अजरक वारा शइ आहे जेका मुहम्मद मुस्तफ़ा बि इस्तेमालु कई आहे। ढटे में बंदरगाह वो बंदरगाह में ॾिसी आया उन ज़माने जो जितां बंदोर जे फिटल शहर जो माल सप्लाई थींदो ॿेड़ा वेंदा हुआ ढटे में अजरकूं ठहंदियूं गर्भियूं सलवारूं ठहंदियूं कपिड़ो ठहंदो हो जेको ॿेड़नि खे सप्लाई थींदो हो यमन वेंदो हो मके मदीने जा माण्हू कपिड़ो यमन मां ख़रीद कंदा हुआ ये अजरकूं यमन में विकामंदी हुई यमन में। हाँ अॼुकल्ह वरी जेके पटको थो जाए वराला किथां वरी केॾां वञो कुझु त हाणे बि यादि करियो अखर त ॾींदा वञो मूंखे। हाँ हाँ मौलवी साहब वेठो बस में वो पैंट शर्ट टाई वारो ही मौलवी साहब तो वरी गाॾी हली त वो पैंट शर्ट वारो तंहिं कढियो सिगरेट जो पैकेट कढी हिकिड़ो तो खाई पान हिकिड़ो ॾिनई मौलवी साहब खे ठाही अचे त मौलवी देरि कोन कई हुन खां वरितई ठीकु आहे कंपनी था करी मौलवी बि दुकाई शुरू थी वियो हाणे ॿई सिगरेट पीअंदा अचनि मौलवी बि पीअंदो अचे हलो सिगरेट ख़तमु थियो थोरी
थोड़ी देर का मौलवी साहब हथ खीसे में विझी ना सही दबी कढी नास जी दबी कढी तरी ते नास लाथे हाणे वो जो वेठो न संगती उनके पेश कई किसे अचे हुन वीचारे नास करे ॾिठी कोन हुजे त अलाए छा आहे कहिड़ी मुसीबत आहे खाए पी अलाए कीअं थींदो तो वरी मौलवी का पुछई त हिनखे छा करियां की इहा हीअं इस्तेमालु थींदी त मौलवी त मवाली चयो हीअं चपटी भरे हीअ न करे की सुठी दॿ ॾिनी त सॼी चपटी हली वई मौलवी खे थियो कुझु कोन त हिन सम्झो ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे ते बि चपटी भरे इहा न कंदो की होठ जो दॿ ॾिनी त ना त चढ़ी वई आहिनि नओं माण्हू ना त करे ॾिने थोरी हाणे अॼु जेका सीट हुजे उन में उन करे हथ वञा हाणे छिकू हिकु ॿिए जे पोयां 15 20 25 पुराणा खंगारा सवन जी सिंग जमा थियल न करण आहे राफा हुजनि तंहिंमें हू छिको ॾेई ॾेई मत छॾे वियो अखियुनि मां लुड़क नक मां सिंग मौलवी वटि जी रुमाल हो सो मौलवी खणी ॾिठी न हाणे हिनखे जेको सिंग ऐं खंगारा लुड़क तंग कंदा हिनखे कपिड़ो ॻोल्हींदो मथां माण्हू रुमाल ख़राबु करे हिन करे मौलवी रुमाल हेठां रखी हुन पर चढ़ी वई हाणे वारो न कर सीट जे हेठां थो उठे रापा किरोना ने हुजे वठी तो मूं वटि ना सही चपटी ॾिया न ईमानदारी अपन ॾाढनि में किरोना न निकिरी वञे हाणे वरी रमज़ान ॿियो जे किरोना न को असीं मस्जिद बंदि कंदासीं न को असीं तरावियूं बंदि कंदासीं इंशाअल्लाह चओ जहिड़ो न जहिड़ो ई कर मस्जिद आबाद थींदियूं तरावियूं बि थींदियूं क़ुरान जूं लोलियूं बि हलंदियूं कोरोना तो अचे पर साल असांखे बेवकूफ़ करे वेही रहिया हाणे असांखे ख़बर पई आहे त बदमाशी आहे कोरोना आहे कोन न धागा न रखी न जाते सिमन बैठा हक वारो रास्तो आहे जिते मोहम्मद मुस्तफा हुजे मोहम्मद मुस्तफा जा सहाबा हुजे समझी विया जेके सहाबा खे नथा मञनि धक में केता उठ गोली बार मत हल दिल सहाबा जा दुश्मन पलीत मलोन अरे हज़रत अमीर मौलाना भी सहाबिया हज़रत अमीर मौलाना सहाबिया हज़रत अमीर मौलाना रसूल जो सालवा हज़रत अमीर मौलाना कुरान जो कातबा डंडे भागे में गए बदमाश हज़रत अमीर मौलाना के खिलाफ बकवास किया नेट पे असी पुलिस के वार्निंग तानी होते न सूर के खिलाफ कानूनी कार्रवाई करें न तो मुसलमान पे हथ जी कार्रवाई करना इंशाअल्लाह दुआ करो सहाबा ना वारिस नहीं सहाबा जे करे असीं इंशाअल्लाह हर किस्म जी कुर्बानी ॾियण लाइ तयार दुआ करो जे कोनो घर का वणे जेके रंधन लोलो न थींदो सब सहाबा जो तफ़सील करो पूरी दुनिया जा मुसलमान ॿुधी छॾियो पूरी दुनिया जा मुसलमान शिया सुन्नी देवबंदी बरेलवी सहाबा किराम जे पेरनि जे मिट्टी जहिड़ा कोन थींदा ये रसूल जा साहब जो शान बुलंद असीं उन्हनि जे पेरनि जे मिट्टी जहिड़ा बि कोन्हे जेको साहबा जो दुश्मन हो त जहन्नमी आहे उहो त गेट आउट गोली बार कर साहबा जो दुश्मन कुरान जो मुनकर आहे त गोली बार कर बाक़ी रहिया हे असां हमरा रसूल फरमाए हक़ ते आऊं ऐं मुंहिंजा सहाबा उहा जमात हक़ ते आहे जिते आऊं ऐं मुंहिंजा सहाबा तो जो काड़वा न कोन्हे न वो कावड़ करियो त पोइ वरी ईंदड़ जमे ते ॿिए पासे वञा सहाबा जे तरीक़े ते जेको हले
जे तरीक़े ते जेकर जमात का हले पई तो वह देवबंदी जमात अहले सुन्नत। हाँ तो मुझे गुमराह न करे सहाबा जो तरीक़ो रसूल का दीन समझण वारा सहाबा हुआ, रसूल का कुरान पढ़ण वारा सहाबी हुआ, इबादत जा शौकीन सहाबी हुआ, सुन्नत ते मरण वारा सहाबी हुआ। क्या सहाबा के बेतरो इल्म कोनो जेतरो इल्म भी चोटी सके जे मुशरिक मुल्ले गया। सहाबा के तेरी मोहब्बत रसूल दा कोनी जेतरी अजकल जे बिदती मुल्ले गया। दिमाग खराब न दियो। अल्लाह के रसूल जो फरमाना हक दे व जमात जेके आओ ऐ मुझा सहाबा अल्हम्दुलिल्लाह असां सहाबा जा गुलाम असीं सहाबा जा गुलाम आहियूं। सहाबा जे इज्जत ते जेकर के हमलो कयो त असीं इंशाअल्लाह मैदान ते ईंदासीं। दिमाग खराब न थिए। सहाबा जा अम्मी आयशा हिकिड़ी उहा अम्मा आहे जे असांखे ॼणियो आहे। अबे ॿुधायो त हीअ मां आहे कोन्हे, वॾे भाउ ॿुधायो त पंहिंजी मां आहे, ॿी उहा अम्मा आहे जेका अल्लाह जे क़ुरान ॿुधायो त हीअ तव्हांजी मां आहे। उहा अम्मी आयशा उहो क़ुरान चयो त असांजी मां आहे। हा असीं पंहिंजे माउ ते क़दमनि तां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं। दिमाग़ ख़राब न थिए। गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो आहे, अॼु बि नेट ते इहा ॻाल्हि अची वई त मदरसनि ते ऐं मस्जिदनि ते हुकूमत कब्ज़ो कंदी। मदरसा ऐं मस्जिदूं DC SP मुतसिब आला ज़िले जो हे टे ॼणा मस्जिद जा चङा मुड़स हूंदा, मदरसे जा चङा मुड़स हूंदा। मौलवी खे रखण कढण मौलवी कहिड़ी तकिड़ करे उहो DC लिखी ॾींदो त हे बटे अखर ॻाल्हाइजी वधीक न ॻाल्हाइजी न त तोखे फूरींदासीं, जेल में हणंदासीं, केस दाख़िल थींदो, मदरसो बि फूरींदा। चङो मुड़स DC हूंदो, SP हूंदो, मौलवी पंहिंजे मर्ज़ी सां रखंदा। किताब जेके पढ़ाईंदा उहे शागिर्द के स्कूल में अंग्रेजी वारा उहे पढ़ाईंदा, क़ुरान हदीस खे ख़त्म कंदा, दीन के खत्म कंदा। यो आज ऐलान थियो है गवर्नमेंट के तरफा, असांजे तरफा का ऐलान ॿुधी छॾियो त मस्जिदूं बि आज़ाद हुजूं, मदरसा बि आज़ाद हूंदा। मदरसा बि आज़ाद हूंदा, मस्जिदूं बि आज़ाद हुजूं। मौलवी शींहं वांगुरु जुमे ते गठगोड़ कंदा रहंदा। मदरसनि ते कब्ज़ो कंदा इंशाअल्लाह लाखे मुसलमान जानिनि जा नज़राना पेश कंदा। विढ़ंदासीं, गेड़ा थींदा, मरंदासीं, पर क़ुरान जे मदरसनि जी हिफ़ाज़त कंदासीं, मस्जिदनि जी हिफ़ाज़त कंदासीं। काफ़े जे कुतनि जे पेट जी मस्जिद इमरान खान जे मां जी मस्जिद ठाराई आहे। मां ख़राब मदरसनि जे पेट ठाराई आहे। पिन्नी जी मदद ठारायो, पिन्नी हलायो, पछाड़ी चङा मुड़स थी विया आहिनि असांजा वॾा थी ऐं मदरसे मां क़ुरान हदीस जे इल्म खे ख़त्म करे वरी अंग्रेज़नि कुतनि वारी तालीम पढ़ायूं, तव्हांजे पेर ॾाढो करायूं। असांजे मस्जिद जे मदरसे जो जेकर तव्हां नालो वरितो आहे त कसम ख़ुदा जो तव्हांखे जूते जे नोक ते रखी विझाए कंदा। दिमाग़ ख़राब। अल्लाह तबारक व तआला मुसलमान में जज्बे जिहाद नसीब करे।